अमरीकी दिफ़ाई खाते पेंटागोन कांग्रेस खे आगाह कयो आहे त हुर्मुज़ में ईरान तरफ़ां विछायल बारूदी सुरंग खे हटाइण में लॻभॻ 6 महीना लॻी सघनि था। अमरीकी अख़बार वाशिंगटन पोस्ट मूजिबि अहिड़ी का बि कार्रवाई शायदि अमरीका ऐं ईरान विच में जंग जे ख़ात्मे खां अॻु शुरू न कई वेंदी, जंहिं जो मतिलबु आहे त हिन तकरार जा मुआशी असर साल जे आख़िर या उन खां पोइ ताईं जारी रही सघनि था। दिफ़ाई खाते जे हिकु सीनियर अमलदार आर्म्ड सर्विसिज़ कमेटीअ जे मेंबरनि खे हिकु खुफ़िया ब्रीफिंग दौरान उन्हनि नुक़साननि खां आगाह कयो जंहिं ते डेमोक्रेटिक ऐं रिपब्लिकन ॿिन्ही धुरियुनि जे मेंबरनि में मायूसीअ जो इज़हार कयो वियो। रिपोर्ट मूजिबि हिन सूरतहाल जा न रुॻो मुआशी पर अमरीका अंदरि सियासी असर बि थी सघनि था। ख़ासि तौर ते रिपब्लिकन पार्टी मुतासिर थी सघे थी, छो त नवंबर जे विच में चूंडूं वेझियूं अची रहियूं आहिनि। हिकु ताज़े सर्वे मुताबिक़ सदर डोनाल्ड ट्रंप जो जंग शुरू करण वारो फ़ैसिलो अमरीकी अवाम में घणो क़बूल न रहियो आहे ऐं उन सां संदसि हामियुनि में विरासत पैदा थी वई आहे। सीनियर दिफ़ाई अमलदारनि क़ानूनी माहिरनि खे ॿुधायो त कुझु सुरंग GPS टेक्नोलॉजी सां विछायूं वयूं आहिनि, जंहिं करे अमरीकी फ़ौज लाइ उन्हनि जी सही सुञाणप करणु ॾुखियो थी वियो आहे, जॾहिं त ॿियूं सुरंग ईरानी फ़ौज नंढनि ॿेड़ियुनि ज़रिए विछायूं आहिनि।